अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलिकार आए यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। बिल्कुल अली साहब, थैंक यू यासिर। अली साहब, चीफ मिनिस्टर बिन सूबन जा पाकिस्तान जे बिन वॾनि सूबनि जा चीफ मिनिस्टर अॼु ओत खणी वरिता पंहिंजा थी विया चीफ मिनिस्टर। मुराद अली शाह साहब सिंध जा, मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जेके आहिनि उहे पंजाब जूं फर्स्ट वुमेन चीफ मिनिस्टर पाकिस्तान जी। पाण छा अच्छा ठीकु थी विया, सो कंटिन्यूटी विल गो हेड। मतिलबु जीअं हिकिड़ी तसलसुल आहे। PDM जी सरकार ई हुई, पोइ टाइम इलेक्शन खां पहिरीं बि निगरां बि PDM जो ई हो। मोहसिन ऑफशूट मतिलबु अनऑफिशियली सिंध में मुराद अली शाह साहब ई चीफ मिनिस्टर पहिरीं बि हुआ, हाणे बि मुराद अली शाह साहब आहिनि। सो ॿिन्ही ॿुधाया आहिनि पंहिंजी तरजीही लिस्ट, पोइ सिहत आहे, पोइ अलिफ आहे, पोइ ॿिए आहे, अलाह करे शयूं बहितर थी वञनि। वॾी स्कीम्स ऐं वॾा प्लानिंग त पंहिंजी जाइ ते आहे, गवर्नेंस अगरि ठीकु थी वञे, जंहिंमें जेको गवर्नेंस जो जेको में बुनियादी इंडिकेटर हुजे थो त करप्शन केतिरी घटि थी आहे ऐं माण्हुनि खे सरकारी दफ़्तरनि मां ईज़ा केतिरो घटि थियो आहे। पुलिस आहे, अलिफ आहे, रेवेन्यू आहे, इरिगेशन आहे। सो इहो ॾिसणो हूंदो आहे। यही हिकिड़े आम माण्हू लाइ हू वॾी डेग में न पवंदो आहे त उहो फलाणो जेको $1 बिलियन प्रोजेक्ट आहे त हुन में केतिरो किक बैक आहे। ही आम माण्हू त ॾिसे थो त यार अगरि मुंहिंजो कमु पइजी वञे रेवेन्यू खाते में या पुलिस में या अलिफ या ॿिए त हुते थींदो न थींदो। सो बहरहाल ॿिन्ही चीफ मिनिस्टर साहिबान, हिकिड़ी साहिबा हिकिड़ो साहिबु, उन्हनि वादा कया आहिनि त सभु कुझु ठीकु करे छॾींदा, अलाह करे सभु कुझु ठीकु थी वञे। पर पंजाब में पाण ॾिठो त PTI पार्लिमानी सियासत शुरू कई आहे, यानी नारेबाज़ी करणु, वॉकआउट करणु, इहो पार्लिमानी सियासत जो हिसो आहे न। त उहा शुरू थी आहे ऐं काफ़ी ज़ाती नौइयत जा इल्ज़ाम नवाज़ शरीफ़ साहब ते ऐं मरियम साहिबा जे वालिद ते उन्हनि नारेबाज़ी कई। पर दिस इज़ पार्ट ऑफ पार्लियामेंट्री पॉलिटिक्स। ऐं हुन में सिंध में रोडनि ते सुभाणे GDA जो आहे, वरी सॾु आहे शायदि सुभाणे कंदा सॼे सिंध में एहतिजाज। त सिंध में रोडनि ते वधीक पाण खे अपोज़िशन नज़र अचे पई, पंजाब में पार्लियामेंट जे अंदरि, असेंबली जे अंदरि नज़र अचे पई। शुक्र कल पाण हुआसीं त अलाए KP जो को नओं इरादो न हुजे, पर वरी 28 तारीख़ ते अरबा वारे ॾींहं ते शायदि इजलास सॾाए वरितो अथनि। ज़ाहिर आहे इजलास थींदो त ऑफकोर्स हुते त वाज़े अक्सरियत आहे PTI खे, जेके सुन्नी इतिहाद काउंसिल अॼुकल्ह चयो वञे थो। उहो चइबो न ट्विटर, X फॉर्मली कॉल्ड एज़ ट्विटर नेम्ड। सो हाणे ईअं ई आहे त सुन्नी इतिहाद काउंसिल जेको अॻु में PTI सॾ बि उनजी हुकूमत ठही वेंदी ऐं क़ौमी असेंबली बि ही जेको थोरी घणी हसी मज़ाक करे पियो सदर साहिबु त इजलास न सॾाईंदो, कुझु फ़र्क़ु नथो पए। इजलास त हींअर ॾिसो, हिकिड़ी असां वटि जेको हू डायनेस्टी या बादशाहत वारा कॉन्सेप्ट, अॼु तव्हां ॾिठो हूंदो TV ते, जो मरियम साहिबा खे हल्फ़ खणायो पियो वञे त हिकिड़े पासे खां नवाज़ शरीफ़ साहब वेठा हुआ ऐं ॿिए गवर्नर जे पासे में शहबाज शरीफ़ साहब वेठल आहे। हाणे नवाज़ शरीफ़ साहब ऐं शहबाज शरीफ़ साहब जो तारुफ़ इहो आहे त हिकिड़ो मरियम नवाज़ साहब जो वालिद आहिनि, हिकिड़ा चाचा आहिनि। अच्छा, हिकिड़ो ॿई जेके आहिनि अॻूणा वज़ीर आज़म आहिनि। अच्छा, ॿई जेके आहिनि मुस्लिम लीग नून जा अॻुवान आहिनि। अच्छा, पर इहे टई जेके कैपेसिटीज़ आहिनि या टई जेके हुननि जा तारुफ़ आहिनि, उहो हुनखे प्रोटोकॉल वाइज़ स्टेज ते हल्फ़ खणण वारी तक़रीब में गॾु विहारण जे हुन ते क्राइटेरिया त नथो अचे। अगरि ईमानदारी ॻाल्हि कजे, मुड़ुस चए थो पोइ बि मुड़ुस मुंहिंजो न ख़्यालु बीहंदा आहिनि गॾु, बीहण ॿी ॻाल्हि आहे, गॾु विहारणु मतिलबु इहो बसि आहे। ईअं सदर साहिबु चए थो त नथो घुरायां इजलास, तव्हां सुन्नी इतिहाद काउंसिल खे जेको आहे रिज़र्व सीटूं ॾियो, को फ़र्क़ु नथो पए, इजलास घुराइजी वेंदो। शहबाज शरीफ़ साहिबु ईअं हल्फ़ खणी वठंदो, PTI वारा पार्लियामेंट में गोड़ कंदा रहंदा, पर पोइ चल सो चल। कॉल आहे इकराम कासकेली मातलीमा जी। कासकेली साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं, काई साहब जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुमि त हींअर जेको सेटअप नओं ठहियो आहे, घणनि हंधि ॿुधो पिए त या सियासतदान या जेके बि तजिया निगार हुआ उन्हनि जे बगौल त भई सेटअप 15 महीननि खां या मतिलबु 2 साल जे अंदरि ई जो सेटअप आहे। पर हाणे जेकॾहिं ग्राउंड रियलिटीज़ असां हिते ॾिसूं त
PTI जेका आहे उहा उनखे KPK मिली चुको आहे, मथे शहबाज़ शरीफ़ अची वियो आहे जेको वन पेज ते हलण जो माहिर आहे, ऐं हेठि तव्हांजो सेटअप पीपल्स पार्टी वारो बि अची वियो आहे, मुकमिल सेटअप थी हलियो आहे। हाणे मूंखे सम्झ में नथी अचे त भई इहो सेटअप 10 साल छो हलंदो, छाकाणि त हिकिड़ो त मुल्क में सॾु कोन्हे, खज़ानो ख़ाली पियो आहे, यकदमि इलेक्शन बि माण्हू नथो कराए सघे, मथे शहबाज़ शरीफ़ सेट लॻो पियो आहे, हेठि सॼो सेटअप मुकमिल आहे। त इहो कारी साहिब खां पुछा कंदुसि त कारी साहिब छा था सम्झनि, हीउ सेटअप घणनि 805 साल मुकमिल कंदो या कोन कंदो? जी महिरबानी। ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉलन इरफान अली लगारी जाम शुरू मां। जी लगारी साहिब छा चवणु चाहींदा? साईं अली कारी साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजो सवाल आहे साईं खां त जेका हींअर सिंध गवर्नमेंट ठही आहे, मुंतख़िब हुकूमत जेका अवामी हुकूमत ठही वञे पई, छा इहा सिंध जे आईंदे जे लाइ जेको मुस्तक़बिल जे लाइ जेका प्लानिंग तक़रीबन 3 दफ़ा या 2 दफ़ा करे चुका आहिनि, उहा साॻी प्लानिंग रिपीट थींदी या को नओं प्लानिंग या नओं निज़ाम आणींदा जंहिंमां आम माण्हू खे को रिलीफ मिलंदो? ठीकु आहे साईं। ख़ासि करे साहिब जी ॻाल्हि सां गॾु हिकिड़ी ॿी नंढड़ी ॻाल्हि आहे कि साईं साहिब अहिड़ी मिसाल ॾिनी त माना हीउ छो थींदो, छो शहबाज़ शरीफ़ साहिब जी ॻाल्हि कई सभिनी, हिकिड़ी ॿी पॉइंट में एड करे छॾियो, वाक़ई छो गवर्नमेंट वेंदी जॾहिं सदर साहिब बि जेके आहिनि उहे ज़रदारी साहिब हूंदा? ॾिसो ही टई ॻाल्हियूं, ॿ ॻाल्हियूं इकराम ख़ासि अली साहिब चई, हिकिड़ी तव्हां चई। 58(2)B खां पोइ तव्हांजी ॻाल्हि कानूनी तरह को रीज़न ई न, 58(2)B न आहे सदर वटि, सदर हिकिड़ो अलामती उहिदो आहे। जेके इकराम साहिब ॻाल्हियूं कयूं, इहे बि असांजे मुल्क में न कंहिं हुकूमत जी रवानगी, रुख़सती या क़याम जो सबबु बणिबियो आहे, न पैसा हुजण न हुजण, नए इलेक्शन कराइण या न कराइण जो सबबु बणिबो आहे। ये जवाज़ी न आहिनि। छाकाणि त तव्हां वटि हिन दफ़े बि ख़र्चु आयो आहे 40-45 अरब रुपया, 40-45 अरब रुपया डिघे रोड ते बि लॻी वञनि था। एतिरा पैसा मुल्क जी लेवल ते को एतिरो वॾो पैसो न आहे, ऐं जेके उम्मीदवार हिन में को खरबे रुपया ख़र्चु थी वेंदो आहे। सो इहो को पैसनि जो मसइलो न हूंदो आहे ख़ासि अली साहिबु। न ई जेको आहे उहो सियासी पार्टियुनि जो मज़बूत हुकूमतूं ठाहे वठण सां को हुकूमतूं मज़बूत थी वेंदियूं आहिनि। असां वटि हुकूमत जे ख़ात्मे जो, नई इलेक्शन जो सबबु तॾहिं पैदा थींदा आहिनि जॾहिं इक़्तिदारी धुर या धुरियूं स्टैब्लिशमेंट सां सिधी अणसिधी तरह टकराव में ईंदियूं आहिनि, चाहे हुननि जो मुफ़ादात जो टकराव हुजे, चाहे ज़ाती नौइयत जे मुफ़ादनि जो टकराव हुजे, चाहे पॉलिसीज़ जो टकराव हुजे। सो इहो तव्हां जेके सबबु ॿुधाइनि इकराम ख़ासि अली साहिब, उहो त सबबु हूंदा ई कोन्हनि। ऐं अहिड़ी कहिड़ी ठाही बि हुननि न। अगरि तव्हां मूंखे ॿुधायो त अगरि ही इलेक्शन्स फेयर थी वञनि हा त छा मुल्क जी सियासी वायुमंडल तव्हांखे इहो नज़र अचे हा? चलो सियासी फेयर न बि थिया, सिर्फ़ु रिज़ल्ट खे फेयर थियणु ॾियनि हा, आख़िर में जेको मैनिपुलेशन थिए। सो उन ॻाल्हियूं में नथा पऊं। हुकूमत ठही वई आहे, शहबाज़ शरीफ़ जी बि ठही वेंदी, PTI ॿाहिरि वेठी हूंदी, PTI जी हुन में हुते वञण न वञण जो सबबु जी गुज़ारिश कई इस्टेब्लिशमेंट हुजे। त हाणे इस्टेब्लिशमेंट माज़ी में असां वटि कॾहिं ख़ुदि नाराज़ थींदी हुई, अगरि सफ़ा माज़ी वठूं 70 खां वठी 70-77 सां ॻाल्हि खे वठूं, अगरि कॾहिं कॾहिं असांजी इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट उर्फ़ आम में अमेरिका उहो नाराज़ थींदो त असांजी इस्टेब्लिशमेंट बि नाराज़ थी वेंदी, छाकाणि हिकिड़े ज़माने में असीं हिकिड़े पेज ते हूंदा हुआसीं। सो हींअर बि जेका सिचुएशन आहे, ज़ाहिरी तरह ख़ान ते वरी लीको अची वियो आहे। ही IMF खे ख़त लिखे न लिखे, उन ते लीको अची वियो आहे वरी, छाकाणि त हू जेके बि ॻाल्हियूं थियूं अडियाला जेल सां उहो न अॻिते न वधी सघियूं। तंहिंजो मतिलबु इहो थियो त हाणे सख़्ती बि थींदी, जेको थींदो, लेकिन इहो केतिरो सस्टेन केतिरो थींदो। नवंबर में कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त डोनाल्ड इलेक्शन थिए पई, ऐं कल्ह डोनाल्ड ट्रंप हिकिड़ी ॿी पंहिंजी प्राइमरीज़ खटे वियो आहे, हिकिड़ी ॿी रियासत मां बि, जेको उनजो मुखालिफ़ हुई उनखां हुनजी संदसि अबाणे रियासत में ई इलेक्शन खटे वियो आहे। त नज़र अचे पियो त डोनाल्ड ट्रंप नेक्स्ट प्रेसिडेंट थियणु वञे पियो यूनाइटेड स्टेट्स जो। एटलीस्ट रिपब्लिकन जो कैंडिडेट त आहे, बाक़ी हाणे माना उहो प्राइमरीज़ हलनि थी न, रिपब्लिकन जो त आहे ई आहे, रिपब्लिकन जो त नुमाइंदो आहे ई आहे डोनाल्ड ट्रंप। हाणे उनखे वरी आख़िर में को फिराए न वठनि। सो सिचुएशन्स पंहिंजो ख़ासि अली साहिबु केॾी महिल कंहिंजा रवैया ऐं ख़्यालात मटिजी वञनि था, का ख़बर नथी पए। ऐं इशू जॾहिं हिकिड़ी गाॾी खे ॿ टे माण्हू हुनजा स्टीयरिंग व्हील खे झलियो वेठा हूंदा आहिनि त
ॾुखियाई तॾहिं थींदी आहे। ज़ाहिर आहे। सो हाणे उहो हुन ते को प्रिडिक्शन नथे करे सघिजे। उहो अगरि इख़्तिलाफ़ 6 महीननि में थी वियो त हीअ हुकूमत 9 महीना न हलंदी। अगरि शहबाज शरीफ़ साहिबु सभिनी खे गॾाए हलण जो माहिर त आहे, लेकिन कॾहिं कॾहिं महारत कमु न कंदी आहे। कॾहिं कॾहिं ॿिया फैक्टर्स अची वेंदा आहिनि। नवाज़ शरीफ़ मिसाल हिकिड़ो फैक्टर आहे ख़ुदि। सो कहिड़ी मरियम नवाज़ पंजाब आहे, ॾिसो न, पंजाब खे हैंडल कंदी। पंजाब में कई मामलात ते टकराव थी सघे थो। सो ही हिकिड़ी 6 महीना, 9 महीना, साल, 4 साल, 5 साल, इहो हिन ॻाल्हि ते मुनहसर आहे, ॿ टे ॻाल्हियुनि ते मुनहसर आहे। हिकिड़ो इहो आहे त ही पाण में इस्टाब्लिशमेंट सां टकराव में त न ईंदा। ॿी हिन ॻाल्हि ते मुनहसर आहे त इंटरनेशनल मतिलबु नवंबर में डोनाल्ड ट्रंप अचे पियो या न पियो अचे। टी ॻाल्हि हिन ॻाल्हि ते मुनहसर आहे त असांजी जेका माशी सूरत हाल आहे उनखे ही गवर्नमेंट केतिरो टेक्टफुली हैंडल करे वञे थी। अवाम ॾांहुं कहिड़ो रिस्पॉन्स आहे? कॉलर राणो खान निज़ामाणी नारोमा जी। निज़ामाणी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं अली काज़ी साहब खां इहो अर्ज़ु आहे त साईं मुराद अली शाह जेको 3 भेरो वज़ीर आला थियो आहे, सिंध लाइ कुझु कंदो या न कंदो? ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर अब्दुल गफ़ूर सिरोही हैदराबाद मां। जी सिरोही साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। अॼु पंजाब ऐं सिंध में हिकु ई वक़्तु जेको आहे हिकु ई ॾींहुं ॿिनि वॾनि वज़ीरनि जेको आहे पंहिंजे वॾी वज़ारत जो हलफ़ कयो ऐं यकीनन पंहिंजी ईंदड़ जेका हिकमत अमली आहे ऐं तरजीहनि बाबति ॻाल्हायो ऐं हसन मामूल काफ़ी ॻाल्हियूं ऐं दावाऊं त रहियूं। पर मां 2 नुक़्तनि ते ॻाल्हाईंदुसि त हिकिड़ो इहो त हिकिड़ो त रोज़गार बाबति जेका आहे मरियम नवाज़ जेको मौक़ुफ़ नज़र आयो त हुन सूबे जे अंदरि पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे आवाम जे लाइ या नौजवाननि जे लाइ ख़ासि तौर ते को रोज़गार जे प्लानिंग बाबति को ख़्यालु नज़र आयो। पर साॻे वक़्तु सिंध जो जेको वॾो वज़ीर आहे मुराद अली शाह, उहो जेको आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेके माज़ी जो प्रोग्राम आहे उन ते फोकस कयो। ऐं ॿियो अहम ॿियो जेको कारी साहिब खां मां पुछंदुसि त ॿिन्ही वॾनि वज़ीरनि पंहिंजे जेको आहे तरजीही जेका अॼु बयानु हो, जेका गुफ़्तगू हुई, तव्हां छा था सम्झो कारी साहिब त हिननि को सूबनि जे अंदरि जेका बहितर हुकुमरानी बाबति जेको रोड मैप हिननि खे ॾियणु खपंदो, छा सम्झो था त उन्हनि ॿिन्ही वॾनि वज़ीरनि मां कंहिं वॾे वज़ीर बहितर हुकुमरानी बाबति जेको? ठीकु आहे साईं। पहिरीं लगारी साहब ॻाल्हि कई, सेम राणो खान निज़ामाणी साहब। राणो खान साहब बि इहो चयो त भई जेके दावाऊं थियनि पियूं सिंध में इहो थींदियूं न थींदियूं। आउं कीअं थो ॿुधाए सघां? हू त ॾिसो न, पीपल्स पार्टी या मुराद अली शाह साहिब जो त इहो मौक़ुफ़ हूंदो त अॻु में बि हू माण्हुनि खे रिलीफ ॾींदा रहिया आहिनि, हाणे बि कंटिन्यू कंदा। पहिरियां बि खटी न करे इहो साईं जेके सवाल करे पियो त हाणे कुझु थींदो, हू चवंदा भई अॻु में बि थी रहियो। सिरोही साहिब लॻभॻि उहे ॻाल्हि कनि पिया, सिर्फ़ु ॻाल्हि पिया कनि त गवर्नेंस ईंदी न ईंदी। ॾिसो साईं, ॻाल्हि इहा आहे त हिते 2 जवाज़ ॾेई सघजनि था। हिकिड़ो जवाज़ ॾेई साईं, पहिरीं जेका कारकर्दगी 7 साल 8 साल 15 साल रही आहे पीपल्स पार्टी जी, ज़ाहिर आहे त उन ई बुनियाद ते सिंध जा माण्हू हुननि खे वोट ॾींदा आया आहिनि। त सुठी हूंदी तॾहिं त माण्हुनि वोट ॾिनो पिए न। जी हा। सो अगरि उहा ई कंटिन्यू थींदी, छाकाणि त उन ई कारकर्दगी ते वोट मिलियो आहे न, या कारकर्दगी ते वोट मिलंदो कोन्हे असां वटि। सो जहिड़ो जीअं हुआसीं, ॾिसो न, अगरि मूंखे तव्हां हिकिड़े 10 माण्हुनि जी टीम ॾियो त क्रिकेट, अगरि आऊं तव्हांखे 11 खिलाड़ी असीं जेके आहियूं, तव्हांखे हिकिड़ी हर मैच खटे ॾियूं, तव्हां अगरि सिलेक्टर आहियो त तव्हां मुंहिंजी टीम छो चेंज कंदो? अनटिल अनलेस तव्हांखे मूंसां को दुश्मनी हुजे। सो अदरवाइज़ सो पीपल्स पार्टी जी टीम जेका बि आहे, माण्हू चवंदासीं काबीना में बि साॻिया माण्हू आहिनि, ही बि आहिनि, भई जॾहिं हू डिलीवर कनि पिया ऐं सिंध जा माण्हू हुन मां मतिलबु मुस्तफ़ीज़ थियनि पिया, त पोइ छो टीम चेंज थिए ऐं छो हुन मां तव्हां का बि उमेदु लॻायो था? लेकिन ऐं इहा ॻाल्हि बि अगरि मिसाल पाण बिल्कुलु क्रिटिक्स जी ॿोली ॻाल्हाईंदासीं, अॻु में कुझु न कयूं हाणे बि न, ऐं हिन सां बि इतफ़ाक़ न कंदो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू ॿी वारी में, टी वारी में माज़ी जे मामलात ॾिसी, छाकाणि माज़ी जा हालात बि ॿिया हूंदा आहिनि, कहिड़ी ख़बर, साॻियो माण्हू डिफरेंटली परफॉर्म बि करे सघे थो, यू नेवर नो। सो पाण खे 3-4-5 महीना हलण ॾियो सरकार खे, पोइ इन ते तबसरो करे सघंदासीं त छा साॻियो ई कमु थिए पियो या कुझु डिफरेंट थिए पियो। कॉलर सां गॾु अली असगर मीरासी नारोमा जी। मीरासी साहब छा चवणु चाहींदा? वार आहे मां जी। अली काज़ी साहब खां हिकिड़ो नंढड़ो सुवालु आहे त GDA जेको पंहिंजो सिंधरी जे कसम खणण वारे ॼाण ते ऐलान कयो हुयो त असीं 10 लख माण्हू गॾु करे उन्हनि खे कसम खणण न छॾींदासीं, त
त उते राशिद महमूद सुमरो खां सवाइ ऐं GDA जे आबादी साहब लॻा जेको आहे जनरल सेक्रेटरी, उन खां सवाइ बाक़ी असांखे ॿिया हुननि जा अॻवान जेके आहिनि जंहिंमें ज़ुल्फ़ार मिर्ज़ा आहे या मुला मुर्तज़ा जतोई या सदरुद्दीन शाह राशि समेत जेके कुझु मेंबर असांजे अॻवान हुया उहे नज़र न आया किथे बि कंहिं बि जॻह ते। उनजो छा सबबु हुयो? ठीकु आहे साईं। मिर्ज़ा साहब मूंखे ख़बर न आहे, मूंखे ख़बर न आहे छो न हुआ, भई अरबाब रहीम बि न हो, ईअं खोड़ माण्हू न हुआ, मूंखे ख़बर न आहे छो न आयो। बसि सही आहे जेको बि आहे। हिते हिकिड़ो सवाल थो अचे, जीअं तव्हां ॻाल्हि कई त PTI वारा जेको हिन नज़र आयो त माना अॼु असेंबली में उन्हनि जी एतिजाज हिकिड़ी पार्लिमानी जेको आहे उहो सियासत कनि था पिया। सिंध में त ज़ाहिर पार्लिमानी एतिजाज करण लाइ त माना कुझु आहे कोन, हालांकि PTI वेठी आहे, MQM वेठी आहे हिकिड़ी ऑपोज़िशन, पर MQM छा ऑपोज़िशन आहे MQM बि, ख़ैर उहा हाणे सिंध में का अहिड़ी का न। बाक़ी हाणे इहा सिचुएशन हुते त हो रोडनि ते नथा निकिरी सघनि छो जो हुननि खे एस्टेब्लिशमेंट जेको आहे उहो रोके थी। हिते त छा सिस्टम आहे पोइ? हिते त निकिता न सही पियो, छा तव्हांखे जॾहिं हल्फ बरदारी हुई उन निकिता जंहिंमें ॾिसो न ॻाल्हि तव्हां कंहिंजी हू भरपूर तरीक़े सां शो करे सघिया न करे सघिया, इहे बहस तलब ॻाल्हियूं आहिनि। रुकावटूं हुयूं, ही हो अॼु बि आउं सम्झां थो त या जमात इस्लामी केतिरो पार्टिसिपेट कयो, PTI केतिरो पार्टिसिपेट कयो, सवालिया निशान आहे। लेकिन बहरहाल को हिकमत अमली हूंदी, हू बि इहो सम्झनि था त हिकिड़े ॾींहं सां ही वन डे मैच न आहे, हू हिनखे हिकिड़े मुस्तक़िल मुतवातिर तरीक़े सां हलाइणु चाहिनि पिया। पर ज़ाहिर आहे इहो पाण माज़ी जे तजुर्बनि मां ॾिठो आहे त जॾहिं का तहरीक अणखुट ऐं ग़ैर मुइना मुद्दत ताईं हलंदी रहंदी आहे त उन में छाकाणि त अपोज़िशन हूंदी आहे त उहो थकिजणु शुरू थींदी आहे। ज़ाहिर आहे ऐं नथो चई सघां हिते थकबा या न थकबा, ऐं फतवा नथो जारी कयां, लेकिन माज़ी जो तजुर्बो इहो ॿुधाए थो। तंहिंजे करे तहरीक शुरू ई तॾहिं कबी आहे जॾहिं बसि ख़्यालु इहो हूंदो आहे त असीं 15-20 ॾींहंनि में महीने में हिनखे निपटाए छॾींदासीं। लेकिन हिते बेसिकली शायदि इहो बि ॾेखारणु मक़सूद हो त ईअं न आहे त GDA खे या हिननि जमातनि खे, जमात इस्लामी JUI हिननि खे अगरि इन जा मेंबर चूंडिजी न आहिनि त हिन जो मतिलबु इहो न आहे त माण्हू असां सां गॾु कोन्हनि। इन लाइ हुननि मुख़्तलिफ़ तव्हांखे धरना करे ॾेखारिया, मुज़ाहिरा करे ॾेखारिया। सो हाणे ऐं हीअ थोरी कावड़ के ॿिए हंधि ॾे बि कढी पई वञे। जी हा, जी त भई तव्हां असां सां चङो न कयो आहे। कॉलर न सघनि एहसान अली जुमाणी कैरपुर मां। जी जुमाणी साहब छा चवणु चाहींदा? अर्ज़ु इहो आहे साईं त अली कई साहिब हिकिड़ो नंढड़ो सुवालु आहे त साईं पी साईं पगार जन पंहिंजे बयान में चयो आहे त मां पंहिंजी सूबाई सीटूं ॿई छॾणु थो चाहियां। इन करे त मां छॾणु चाहियां त मां फ़ौज खे नाराज़ नथो करणु चाहियां। अली कई साहिब सां मुंहिंजो अर्ज़ु आहे त आया छा भला हिन में इलेक्शन में फ़ौज इन्वॉल्व हुई छा जो साईं पी साईं पगार जन फ़ौज खे राज़ी करणु था चाहिनि? ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉलर प्रोफेसर शौकत लोहार जामशोर मां। जी लोहार साहब छा चवणु चाहींदा? हा साईं काज़ी साहब सवेर जेको फरमायो त छाकाणि त कारकर्दगी बहितर आहे तंहिं करे माण्हुनि जेके आहिनि वोट ॾिना आहिनि। हाणे अर्ज़ी आहे त सिंध जा जेके बि ज़िला आहिनि तक़रीबन जेके खैरपुर चऊं, कशमोर कंदगोट चऊं, कंबर शहदाद कोट, लाड़काणो, हाणे हिते जेके माण्हू आहिनि या घोटकी आहे उते जेका आवाम आहे न उन्हनि जी का चॉइस न आहे। हिकिड़ा इहे माना फ्यूडल जे अंडर में आहिनि, उन्हनि खे तव्हां माना को आज़ाद बि बीहारे छॾो तॾहिं बि उहो खटे वेंदो माण्हू, उहो कहिड़ी पार्टी में बि ऐलान करे। तंहिं करे असां ईअं कोन था चई सघूं त माना इहा को कारकर्दगी वारो वोट आहे। मूंखे जेतिरे ते लॻे थो ऐं साईं जन खे बि लॻंदो हूंदो डेफिनेटली, साईं जन जी जेको मुस्कुराहट आहे त उहो बि माना हुन मां ज़ाहिर थिए थी पई। ऐं ॿिए नंबर ते जेका सिंध में जेका तरक़ी आहे उन जा इंडिकेटर्स असांखे माना जेके आहिनि उहे वाज़े कोन था नज़र अचनि। ऐं जॾहिं त पंजाब में कहिड़ो बि CM थिए उन सां को फ़र्क़ु कोन थो पए, उन्हनि वटि तरक़ी जेका आहे उहा वाज़े नज़र अचे थी। असां वटि जेको आहे विकिरो करण लाइ सवाइ NICBD जे ऐं RO प्लांट जे ॿियो कुझु बि कोन्हे। का माना IT या ॿियनि शयुनि में या रोज़गार जा ज़रिया उन्हनि जो को प्लानिंग कोन्हे, को मंशूर कोन्हे। माना इन ते साईं जो कमेंट माना वठंदुसि। ठीकु आहे पहिरीं जुमाणी साहब छा चयो था? एस्टेब्लिशमेंट लाइ त फ़ौज भला इन्वॉल्व हुई। हा सही ॾिसो जुमाणी साहब पीर साहब पगार बि ऐं हुननि जा वालिद साहब मरूम बि चवंदा त हू GHQ सां फ़ौज सां हुननि जो ताल्लुक़ु आहे। पीर साहब बि इहो चवनि था त पोइ साईं वॾनि जा ॻाल्हियूं आहिनि, वॾा ॼाणी
मूंखे ख़बर नाहे त केरु इन्वॉल्व हो या न हो, पर ही ॻाल्हि बि पीर साहब पघारे कई आहे। हू चए बि थो त हू असांजी मिलिट्री इस्टाब्लिशमेंट सां गॾु आहे। हाणे हिन पाण में ही जेको रुसामा ऐं पर्चा आहिनि ही पाण में करे कढंदा जुवानी साहब, पाण ॿई चकर में छो पऊं त आहे या छा न आहे, पाण ॿई मतिलबु ग़रीब आम माण्हू आहियूं, हू वॾा माण्हू आहिनि, उन पाण में ॼाणीं। पोइ लोहार साहब ॻाल्हि इहा आहे त जेके तव्हां बाक़ी ॻाल्हि त ठीकु आहे आऊं ते, लेकिन हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई त फलाणा फलाणा ज़िला आहिनि, इन में माण्हू जेके आहिनि उहो पंहिंजी मर्ज़ी सां न, हू भोतारनि जे सफ़ा चुंगल में आहिनि, चंबे में आहिनि। इन ॻाल्हि ते आउं 2-2.5 लख दफ़ा इन ते आउं पंहिंजो रायो ॾेई चुको आहियां। आउं इनसां इतफ़ाक़ नथो कयां। घोटकी शहर आउं वियो आहियां, तव्हां बि विया हूंदव, लाड़काणो शहर आउं बि वियो आहियां, तव्हां विया हूंदव, शहदाद कोट बि विया हूंदव, जेकोबाद बि विया हूंदव, शिकारपुर बि विया हूंदव। शहरनि जी ॻाल्हि थो कयां। केरु कंहिंजी घरां मानी थो खाए? सही ख़बरूं आहिनि, इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। हा, ईअं न आहे त हिननि ज़िलनि में या अहिड़े ॿियनि ज़िलनि में बि जेको आहे कुझु इलाइक़ा अहिड़ा न हूंदा आहिनि जिथे माण्हू तमामु प्रेशर में हूंदा आहिनि, दाॿे में हूंदा आहिनि, लेकिन शहरी वोटर केरु कंहिंजे चए पिया? सही, शहर जे वोटर सां इहो थ्योरी लागू ई नथी थिए। हीअ हिकिड़ी मिथ आहे, हिकिड़ो मिसकॉन्सेप्शन आहे, हिकिड़ो परसेप्शन आहे, जंहिंजे इहो हिकिड़ो जवाज़ ॼाण आहे। माण्हू उनजे पोयां लिकनि था त छा कयूं साईं, माण्हुनि खे त साह खणणु नथो ॾिए। लाड़काणे जो शहरी आहे, जेको मर्ज़ी फ़ैसिलो करे छॾे। घोटकी शहर जो माण्हू आहे, माथेले शहर जो माण्हू आहे, पनुआकिल शहर जो माण्हू आहे, केरु खाई वेंदो उनखे? कुझु इलाइक़ा ज़रूरु हुजनि था। ऐं इतफ़ाक़ नथो कयां साईं, लोहार साहब माफ़ु कजो हिन ॻाल्हि सां, हिकिड़ो ग़लति परसेप्शन जुड़ियल आहे। ॿी ॻाल्हि तव्हां जेका कई त रोज़गार जे मौक़ा, हा, त इंडिकेटर्स नज़र नथा अचनि। सही, ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त हर गवर्नमेंट जी, हर पार्टी जी पंहिंजी परफॉर्मेंस जो तरीक़ाकार आहे। हाणे छा चई सघां थो, मूंखे ॿुधायो न त आउं हिन ते ॿियो छा चवां। हिते आउं तव्हां सां इतफ़ाक़ कयां थो त पंजाब में मरियम नवाज़ न हुजे या केर बि हुजे हा, उते हाणे मतिलबु शयुनि खे बहितर करण जी गुंजाइश त हर हंधि हूंदी आहे, अमेरिका में बि आहे, लेकिन हुते रूम हाणे नई शयूं, इनोवेटिव शयूं सोचणियूं पवंदियूं हुननि खे। सिंध में तमामु घणो रूम आहे, बेसिक्स ई इलाही रूम आहे सिंध में। जीअं मूं हिकिड़ो मिसाल बि ॾिनो त अगरि सॼो वाइट बोर्ड आहे त हिकिड़ो ब्लैक उनखे डॉट हणंदो त ब्लैक डॉट नुमाया थी बीहंदो, इंडिकेटर नज़र ईंदा अगरि सिंध में जॾहिं बि हुन सिमत में कमु थियो। पंजाब में हुननि हिकिड़ो सेट करे छॾियो आहे राइट फ्रॉम 1985, जॾहिं पहिरियों दफ़ो नवाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर थियो त उन महिल इस्टेब्लिशमेंट जो ख़्यालु हो त जेका भुट्टो जी पॉपुलर वेव आहे पंजाब में, उनखे काउंटर करे सघिजे थो बाय गिविंग गुड गवर्नेंस एंड पॉलिटिक्स बेस्ड ऑन डिलीवरी। यानी तव्हां पंहिंजी कारकर्दगी ते सियासत कयो। नवाज़ शरीफ़ को भुट्टे वांगुरु या बेनज़ीर वांगुरु करिज़मेटिक को ऑरेटर या तकरीरूं या इहा शख़्सियत त कोन हुई, त उन्हनि पंजाब खे हिकिड़ो त ब्रादरीज़म में विहारायो, ऐं ॿियो पंजाब में हीउ थियो त हुते हुनखे गवर्नेंस खे बहितर कयो वियो। इहो ई सो हाणे हिते इहो न रहियो आहे। सो पंजाब में अच्छा हाणे जेको मरियम नौजवाननि खे, यूथ खे, हिननि खे सभिनी खे वधीक अॼु मूं ॿुधो पियो, थोरो ॿुधोमांसि त वधीक फोकस बि करे, या हीअ लैपटॉप ऐं हीअ सभु शयूं या यूथ लाइ लोन्स, हू बेसिकली ख़ान जी जेका पॉपुलैरिटी आहे, जेको जो बेस आहे यूथ, हू हुनखे ख़ुशि करण लाइ हिट करणु वञे पई, हुनखे पाण ॾे वू करे पई, पाण ॾे छिके पई। हिते एज सच को पीपल्स पार्टी खे को पॉपुलर वेव जो टकराव आहे ई कोन। सो हू जेको कुझु कंदा या करणु चाहींदा त मक़सदु इहो हूंदो त ॿियनि सूबनि खे जिथां इहा तनक़ीद अचे थी त बाबा जेको हिकिड़ी तंज़ अचे थो, चिथर थिए थी त अच्छा लाहौर खे बि कराची कंदो, अच्छा लाहौर खे बि जेको आहे। सो उहो तंज़ जेको आहे हिन इलेक्शन में विढ़ियो आहे पीपल्स पार्टी सां, पंजाब में, केपी में ऐं ॿियनि इलाइक़नि में। सिंध बलूचिस्तान में अलाए शुक्र अहिड़ो को मसइलो कोन्हे। सो यस, हुते जी स्टाइल ऑफ पॉलिटिक्स डिफरेंट आहे, ऐं हुते चैलेंज बि मरियम नवाज़ जे साम्हूं हिकिड़ी पॉपुलर फोर्स जी सूरत में मौजूदु आहे। ऐं किथे त दिलि में बि ॻाल्हि किथे हूंदी न त यार ही इलेक्शन जो रिज़ल्ट कीअं आया आहिनि। ज़ाहिर आहे उहो त किथे न किथे कॉलर असांखे वज़ीर मरी नंढो ॼाम जी मरी साहब छा चवणु चाहींदा? सर, सभ खां पहिरीं मुंहिंजो अली साहब खे सलाम, ऐं उनखां पोइ मुंहिंजो सुवालु आहे त अॼु सोशल मीडिया ते हिकिड़ी ख़बर हले पई त जेको PTI वारनि उन्हनि चयो आहे त असां वफ़ाक़ में पंहिंजो जेको 180 सीटनि असांजा उहे असांखे ॾिना वञनि, न त असां पंहिंजो अलॻि इजलास घुराईंदासीं।
ऐं इन सां गॾु पंजाब असेंबली में बि असां जेको आहे सो उन 45 फार्म जे मुताबिक़ जेकॾहिं असांखे सीटूं न ॾिनियूं हुयूं त असां पंहिंजो अलॻि इजलास घुराए ऐं अलॻि वज़ीर आला चूंडींदासीं। इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे, इन ॻाल्हि जो मुल्क ते कहिड़ा असर पवंदा? साईं कंहिं चयो आहे? अच्छा ठीकु आहे, ॿियो कॉल शरीफ़ मला बदीन मां। जी मला साहब छा चवणु चाहींदा? असांजो अली कायद साहब सां इहो सुवालु आहे त शुक्र अलहमदिल्ला जेको आहे पंहिंजो सिंध जो जेको वज़ीर आला आहे उहो पोइ अॼु वज़ीर आला सिंध चूंडिजी वियो। हाणे उन वज़ीर आला जी सिंध इहा ई ॻाल्हि ॻाल्हायो त भई ॻाल्हि असां हारी कार्ड बि ॾींदासीं ग़रीबनि खे, इनकम सपोर्ट कार्ड ॾींदासीं, असां जेके ग़रीबनि जा घर आहिनि उहो ढेल आहिनि उहो असीं उन्हनि खे ठाहे ॾींदासीं। हाणे चेहरा त उहे साॻी वरी बि उहे साॻी चेहरा अची विया आहिनि। असां इहो अली कादी साहिब खां सुवालु करियूं था, उहो चेहरा त साॻी अची विया, पर सिंध जी क़िस्मत बदिली थींदी या कोन थींदी वरी को? ठीकु आहे साईं मरी साहब, मूं त अहिड़ो को तव्हां चयो सोशल मीडिया ते का ॻाल्हि हली आहे, उनजी आउं ॻाल्हि नथो करे सघां। मूं टी वी ते या अख़बार में अहिड़ी का ख़बर न पढ़ी आहे त PTI अहिड़ो ऐलान कयो हुजे। सोशल मीडिया ते आउं तबसरो करण खां पासो कंदो आहियां। ऐं अगरि अहिड़ो कुझु कयूं बि छा आहे, सियासी गिमिक्स हूंदियूं आहिनि, उहो त कंदा रहंदा, उहो त हूअं बि कोन छॾींदा। हू हिकिड़ी धांधली जो बैकग्राउंड म्यूज़िक हिन हुकूमत सॼे मुल्क में इहो 2 साल 1.5 साल 5 साल जेतिरे देरि हुकूमत हले थी, बैकग्राउंड म्यूज़िक त हलंदो, पसे पर्दा मूसीक़ी जेका थींदी आहे। जी हा, हूअं ई ख़ैर अॼु मुलाक़ातूं बि कनि। मल्हा साहब, इहो मूंखे तव्हांजी ॻाल्हि ई सम्झ अचे, वरी अची विया आहिनि, वरी साॻा चेहरा कीअं अची विया आहिनि? साईं तव्हां वोट ॾिनो आहे न, बसि पोइ हाणे 5 साल मूंखे इहा ॻाल्हि ई नथी सम्झ अचे। साईं वरी साॻिया अची विया आहिनि, अची कीअं विया आहिनि? नोटिफिकेशन जे ज़रिए आया आहिनि। यार तव्हां वोट ॾिनो आहे त आया आहिनि। हाणे अगरि तव्हां चओ था GDA या अपोज़िशन चए थी त साईं वोट मैंडेट जाली आहे, धांधली थी आहे सिंध, मिसाल चवनि त था न सिंध में धांधली थी आहे, चलो हिकिड़ी अलॻि बहस आहे। पोइ पंजाब में बहस आहे, हू सारनि बहस आहे, लेकिन अची विया आहिनि, इहा त ॻाल्हि ई सम्झ नथी अचे। कॉल कासिम केयर लाड़काना मां। जी केयर साहब छा चवणु चाहींदा? यासिर साहब तव्हांखे ऐं कासिम साहब खे सलाम। वालेकुम सलाम। नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि मां रखणु चाहींदुसि, ऐं उहा सुवाल जे सूरत में हूंदी, उहा इहा त सिंध जे अंदरि जेका हिन वक़्तु पोज़ीशन ठही आहे, मुराद अली शाह कसम खणी वरितो जी, ऐं कसम त कोन खयो अथई, कसम सुभाणे खणंदो, बरालू चूंडिजी वियो जी। इहो सिनेरियो, ऐं हुननि जी 1/3 मेजॉरिटी, अपोज़िशन कमज़ोर जी, ऐं मथां वरी जेका गवर्नर जी चूंड थींदी त आया गवर्नर कहिड़ो अचे थो? काफ़ी बशीर मेमण जे लाइ बि चवे पई, ॿियनि माण्हुनि जे लाइ बि चवे पई। त इहो जेको सॼो सिनेरियो ठहे पियो, जेका अपोज़िशन आहे उहा कमज़ोर ठहे पई, बज़ाहिर त कमज़ोर आहे, रोडनि ते आहे ऐं अंदरि त आहे कोन। सो अहिड़े नमूने सां इहो सॼो सिनेरियो जेको ठहे पियो, हिन में जेका परफॉर्मेंस रहंदी सिंध गवर्नमेंट जी या पंहिंजो कैबिनेट जी, उहा कहिड़े क़िस्म जी हूंदी, उनखे कीअं कैसा? ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर अकील अहमद शिकारपुर मां। जी अकील साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अली कादी साहब खां असांजो सुवाल हो, जीअं अॼु साईं मुराद अली शाह चूंडिजी वियो आहे ऐं असेंबलीअ में ख़िताब बि कयईं, असांजो सुवाल इहो आहे त करप्शन जे बारे में साईं अञा न ॻाल्हायो त करप्शन सिंध में हर डिपार्टमेंट में कीअं ख़तमु थींदी, कीअं ख़तमु करणी पवंदी, को एजेंडा, को प्रोग्राम, जेका नासूर मेन बुनियादु करप्शन आहे, इन जे बारे में न ॻाल्हायो। साईं अली कादी साहब छा सम्झे थो त अॻियां करप्शन ख़तमु थींदी सिंध में? ठीकु आहे साईं। केहर साहब मोटी ॻाल्हि छा हुई? त मोटी ॻाल्हि इहा हुई त अपोज़िशन हूंदी कोन, ही गवर्नमेंट कंदा, हिन जो कारकर्दगी ते छा असरु पवंदो, माना छा को हिननि खे, मतिलबु मुंहिंजे ख़्याल सां जेको सम्झ में आयो त को भउ कोन्हे, माना कोई। यस, मूं त पहिरीं ॻाल्हि कई केहर साहब त पीपल्स पार्टी खे त हिते को एज सच थ्रेट आहे, पॉलिटिकल थ्रेट त आहे ई कोन। गवर्नर, हा गवर्नर जी ॻाल्हि कई केहर साहब, सही, उहो त MQM जे हिसे में आयो आहे। गवर्नर चवनि था टसोरी कंटिन्यू कंदो, MQM जी चॉइस त उहा हूंदी, MQM जी बि हूंदी, ॿियनि जी बि हूंदी, लेकिन टसोरी न हुजे, को ॿियो हुजे। गवर्नर वटि को कॉन्स्टिट्यूशनल पावर्स आहिनि ई कोन। हिकिड़ी सदारी गवर्नर मिड़े ई हूंदा आहिनि, 2-3 ॾींहंनि जी समरी ते तंग करे सघनि था, ॿियो कुझु नथा करे सघनि।
ऐं रुगो सिंध गवर्नमेंट गवर्नर हाउस जो पैसा रोके छॾे त ॾुखियाई में अची वञे गवर्नर हाउस, बुर्ची खाने जा पैसा बंदि करे छॾे त किचन हलणु बंदि थी वञे। एॾो कुझु त मूंखे त एज सच गवर्नर वारी ॻाल्हि त मूंखे को कंहिं हिसाब में नथी को अचे अहिड़ी का ॻाल्हि मसइलो। बाक़ी कहिड़ी परफॉर्मेंस कंदा छा कंदा ॾिसो न, ॿिए दोस्त बि साॻी ॻाल्हि कई, छा नालो साईं जो, अकील साहब। मतिलबु ॾिसी मां ईअं ई गुज़ारिश बार बार कयां पियो त जेका परफॉर्मेंस हू कंदा आया आहिनि ज़ाहिर आहे उनखे कंटिन्यू कंदा न, हू सुठी आहे ख़राबु आहे इहो पैमानो अकील साहब या केहर साहब या आऊं ऐं तव्हां कीअं लॻायूं। दुनिया में पैमानो लॻायो वेंदो आहे त भई बैलेट में वोट पियो हुजे। हाणे चवंदासीं वोट जेको आहे उनमें धांधी थी आहे, मुंहिंजो न उन ते त हाणे कीअं वोट त को साबिती कोन्हे, फॉर्म 45 आहिनि कंहिं वटि, वेंदा इलेक्शन कमीशन ऐं कोर्टनि में, पर अॼु ज़मीनी हक़ीक़त आहे त परफॉर्मेंस उहा ई कबी न साईं जीअं थी रही। ऐं अगरि हू उन परफॉर्मेंस खे ख़राबु सम्झंदा हुजनि हा कारकर्दगी खे त पहिरीं बि ईअं न कंदा, ज़ाहिर यकीनन सुठो सम्झी रहिया हूंदा ऐं रिज़ल्ट बि सुठो आयो आहे त ओड़ी कंटिन्यूटी रहंदी न। न ग़लति पियो चवां, ॾिसो न अगरि हिन शो में पाण ॿिन्ही खे अगरि इहा ख़ुशफ़हमी हुजे ग़लतफ़हमी हुजे त पाण तमामु सुठो शो कयूं था। पाण हिन जो फॉर्मेट इहो ई रखंदासीं भाई हरू चए न हाणे ईअं कयो त आऊं जेको आहे बीह करे ॻाल्हाईंदुसि तव्हां वेही करे छो कंदासीं। साईं चयो त करप्शन ते न ॻाल्हायूं, करप्शन ज़ाहिर आहे ई कोन न, मतिलबु हू चवंदा न सच न आहे ॻाल्हाईंदा असां सां गॾु किफ़ायतुल्लाह बाजकानी कंदकोट मां। जी बाजकानी साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। अली काज़ी खे अव्हांखे सलाम ॾियो साईं। जी जी साईं। साईं अर्ज़ु त साईं अली काज़ी साहब चए थो त शहरी वोट आज़ादु आहे, असां त चऊं था त शहरी वोट सभ खां वधीक ॿाहिराड़ी खां वधीक ग़ुलाम आहे। जी छो त शहरी वोट में उनखे मुख़्तलिफ़ नमूननि खे इज़ाए वञे थो, उन्हनि खे अगरि मुलाज़िमत बदिली करे वञे थो, घर आहे त उन मुखालिफ़ खे वोट ॾियण लाइ घर ठातो वञे थो ऐं अक्सर करे ई थिए थो। ऐं साईं सां ॿियो सुवाल इहो आहे त कंदकोट शिकारपुर जेका में जहिड़ो आहे वटि वोट मिलियो आहे खटियो आहे, लेकिन रिज़ल्ट मटाए मुखालिफ़ गिरणो वियो आहे। जी महिरबानी। ठीकु आहे साईं मूं इहो कॾहिं कोन चयो बाजकानी साहिबु आहे त ॿाराड़ी जो वोट ग़ुलाम आहे ऐं न शहरी वोट ग़ुलाम आहे न ॿाहिरि। ॾिसो छा सबबु आहे, सिंपल सबबु आहे त शहर हुजे ॿाराड़ी जो पोलिंग स्टेशन आहे, पोलिंग बूथ में तव्हां जॾहिं अंदरि हलिया विया हू बंदि हूंदो आहे, उनमें कैमरा न लॻल हूंदो आहे, तव्हां अंदरि वञी कंहिंखे वोट ॾिनो कहिड़ो फ़र्क़ु इहो तव्हांखे कीअं ख़बर पवंदी। ऐं शहरनि में छाकाणि त हिकिड़ो एज सच को ईअं न हूंदो आहे त यार हीउ जेको हूंदो बि आहे लेकिन हीउ पाड़ो जेको आहे रुगो हिनमें सिर्फ़ु काज़ी वेठा आहिनि, मिक्स आबादियूं हूंदियूं आहिनि। ॻोठनि में वरी बि हूंदो आहे त बाबा हीउ काज़ियुनि जो ॻोठु आहे, सूमरनि जो ॻोठु आहे, बाजकाणीअ जो ॻोठु आहे, फलाणा आहे त भई बाजकाणीअ जो चङो मुड़ुसु केरु आहे, अच्छा बाबा बाजकाणीअ जो चङो मुड़ुसु फलाणो आहे त भई तव्हां ते हाणे ॿार आहे त तव्हां पंहिंजे ऐं पोइ उहे जेके चङा मुड़ुसु आहिनि नंढेरा जेके आउं चवंदो आहियां, सभु नथो चवां पर हिन मां घणाई जेका आहे उहा पैसा वठंदी आहे। जेको राज़ आहे छा, हीउ तव्हां जे इलाइक़े में वेठा आहियो, हिते मूंखे कंहिं ॿुधाई पई इहा ॻाल्हि त हिकिड़े नंढेरे 4 करोड़ रुपया वरिता ऐं वोट घणा विझराए ॾिनई 6000 त मूं चई तक़रीबन जेको आहे लख सवा लख रुपए जो वोट थी वियो। त ॻाल्हि इहा आहे त अगरि इलेक्शन पोइ पर ऐं वरी हुन जेको नंढेरे जे हेठि बि ॻोठ में माण्हू वेठा आहिनि उनखे बि अलाम थींदो त ख़बर ख़ान मुंहिंजे चए त वोट ॾिनो आहे, ख़मीसे ख़ान न ॾिनो, हुनखे कहिड़ी ख़बर पवंदी। इहा ख़ामखा जी हिकु भउ विहारियल आहे, आउं ईअं सम्झा थो, बाक़ी ख़ुदा ख़बर। ॾिसो आउं कराची में वञी या आउं हैदराबाद में रहंदुसि त आउं हैदराबाद वञी कंहिंखे वोट ॾींदुसि अंदरि, कीअं ख़बर पवंदी माण्हुनि खे। ज़ाहिर आहे हिकिड़ो ॾाढो मुश्किल आहे, हिन में त हाणे नथो आइडेंटिफाई करे सघिजे। ॾिसो पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई, अगरि जे थोरो वफ़ाक़ जेका ॻाल्हि हले पई त शहबाज शरीफ़ साहिबु हिकु जीअं तव्हां ॻाल्हि कई त ॿ ॻाल्हियूं आहिनि त या त अमेरिका जो इहा जेको थियणो आहे जो नवंबर 2024 में हाणे इलेक्शन जेका थियणी आहे उनमें को सूरत हाल चेंज थिए, उनखां पोइ का सूरत हाल चेंज थिए पाकिस्तान जे हवाले सां, ॿियो का सूरत हाल त हू पाण में ई अटकी पए। सवाल पाण में त ज़ाहिर जॾहिं सदर साहिबु ज़रदारी साहिबु इज़ वेरी फेमस फॉर चइजे त मैनेजमेंट मुफ़ाहमत एंड एवरीथिंग, शहबाज शरीफ़ इज़ ऑल्सो सेम, त पोइ छो ही विढ़ंदा एस्टेब्लिशमेंट सां, माना सिर्फ़ु हिकिड़ी ही रे ऑफ होप। सर ॾिसो ॻाल्हि इहा आहे त कंहिं ॼातो थिए, कंहिं सोचियो थिए, कंहिं मञियो थिए,
2018 में त ख़ान ऐं बाजवा विड़ी पंदा। यस नोबडी अञा ताईं माण्हू चवंदा आहिनि त ॾाढा क्लोज़ फ्रेंड हुया, अञा ताईं माण्हू चवंदा आहिनि यस। बसि तव्हांजे सवाल जो सम्झ में ॻाल्हि जवाबु न ईंदी आहे त छाजे करे सवाल जो जवाबु सिर्फ़ु सिंपल आहे, कंहिं मञियो पे 2018 फ्लैशबैक में वञो, रिवाइंड कयो पंहिंजे दिमाग़ खे ऐं सोचो उन महिल के माण्हू सम्झो त हीउ 10 साल किसो हलंदो। यस यस तमामु हर कंहिंखे इहो ज़हन में हो। हा सो कॾहिं कंहिंजी बसि चेंज थींदी आहे, मुफ़ादात चेंज थी वेंदा आहिनि। बाजवा साहिब खे न वठिणो आहे एक्सटेंशन, तय इहो हो त हिन दफ़े ॿियो ईंदो, बाजवा साहिब खे ख़्वाहिश पैदा थी, हाणे हिन कुदरत जे कुझु में हथ नथा विझूं, पर ईअं थींदो आहे इख़्तिलाफ़ केॾी महिल। अच्छा बंदा मटिजी वेंदा आहिनि, बंदे जे इर्द गिर्द जेके बंदा हूंदा आहिनि उहे मटिजी वेंदा आहिनि। जी हा जी हा खोड़ शयूं थी वेंदियूं। जी हा तव्हां सम्झंदा हूंदव न या अञा खोले ॿुधायो। न न ठीकु आहे, सिचुएशन जेका आहे उहा फिरंदी रहंदी आहे। अच्छा PTI जेको आहे उहो चुप करे त न थी वई न। अॼु बि जेको आहे PTI PK मैप वारनि सां मुलाक़ात कई आहे, अचकज़ई वारनि सां, ज़रा आहिस्ता आहिस्ता बलोचिस्तान जे नेशनलिस्ट जेके बेंगल वग़ैरह आहिनि उन्हनि खे बि थी सघे थो इत्तेहादी खणनि, त रेज़िस्टेंस त काफ़ी ईंदी। ॾिसो PTI हिन 8 फरवरी खां पोइ जेको ॿिया कमु कया आहिनि, उनखां अलावा हिकिड़ो कमु इहो कयो आहे त पंहिंजी सियासी अकेलाई ख़तमु करण जी कोशिशि बि करे त भई PTI ते इहो न लॻे त भई नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी त ठीकु आहे, ॿियनि सां बि नथी ॻाल्हाए। तव्हां ॾिसो त सिंध में GDA सां गॾु वेठा आहिनि, GDA सां गॾु जमात इस्लामी सां गॾु वेठा आहिनि, JUI सां, सिंधी कॉमप्रस्तनि सां, ईअं हू हुते बि वञनि पिया बलूचिस्तान में। पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जेका महमूद अचकज़ई साहिब जी आहे, इहो हुन 4 जेके जमाती इतिहाद ठहियल आहे इलेक्शन जे ख़िलाफ़ु, जंहिंमें अख़्तर मैंगल ऐं ॿिया कॉमप्रस्त बलोच कॉमप्रस्त बि आहे, त PTI पंहिंजी हिकिड़ी सियासी आइसोलेशन त तोड़े पई। ऐं हींअर हू ॾिसो न चौधरी निसार जहिड़ो माण्हू अॼु नेठि कल्ह फाटो न, ऐं उहा ई ॻाल्हि कई, चई त मूंखे 2018 में नवाज़ लीग में शामिलु न थियण जी सज़ा, इमरान ख़ान PTI में शामिलु न थियण जी सज़ा ॾेई मूंखे इलेक्शन हराई वई, पोइ मूंखे हिन भेरे नवाज़ लीग में शामिलु न थियण जी सज़ा तौरु इलेक्शन हराई वई। ऐं चौधरी निसार केरु पाण सभु सम्झूं था त जेके इस्टेब्लिशमेंट जा हिकिड़ा पॉलिटिकल एसेट्स हुआ, सियासी असासा हुआ, चाहे सिंध में पीर साहब हुजनि, चाहे ही हुजे, चाहे हू हुजे, सभु जा सभु नाराज़ थिया आहिनि हिन दफ़े। ऐं ही हिकिड़े दफ़े जी नाराज़गी न आहे, हिननि जी नाराज़गी या जेको इस्टेब्लिशमेंट सां थोरी शिकवा शिकायत शुरू थी आहे, हू 13 में पोइ 18 में सवाई ऐं हाणे मुर्गो सवाई। त शयूं किथे त रीथिंक बि थी सघे थो केरु करे रहियो हुजे त यार हिन सिचुएशन में, छाकाणि त सभिनी खे ॾंडा हणबा, इहो बि त हिकिड़ो मसइलो आहे न, भई PTI खे बि ॾंडा हणबा, अलहदगी पसंदि टेररिज़म असां वटि थिए पियो, सभिनी खे ॾंडा हणबा, इहो बि त हिकिड़ो मसइलो आहे न। ऐं PTI सरकार ठाहे वेठी हूंदी KP में, KP अलॻि इशू आहे। हाणे ॾिसूं त अमीन गंडापुर को मतिलबु सिर्फ़ु गंडासा फिराए थो या थोरो हिकिड़ी पॉलिटिकल सूझबूझ सां कमु वठे थो, जंहिंजो हुन मां आसिरो माण्हुनि खे घटि आहे। माण्हू सम्झंदा टकरूं हणंदो वधीक, पर अगरि टकरूं हणण बदिरां हू सोचे वाचे कमु हलाए, सोचे सम्झी ऐं पॉलिटिकल मतिलबु हिकिड़ी गवर्नमेंट पॉलिटिकल मैनेजमेंट ठीकु रखे पंहिंजी, पख्तून कॉमप्रस्तनि खे बि गॾु, जेको हाणे मुफ़्त मशवरा नथा ॾियूं छा करणु खपे उनखे, त वधीक ॾुखियाई पैदा कंदो। पर अगरि हू सफ़ा इहे इहो कीअं मुमकिन आहे त अगरि ख़ान ते सख़्ती कम बरक़रार हुजे, घणी हुजे, ऐं हो चुप करे वेठा हुजे। चुप ॻाल्हि उहा ई हूंदी आहे त चुप करणु ऐं विढ़ण जे विच में बि हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, मथो फाड़णु ऐं चुप करण जे विच में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, त तव्हां विढ़ंदा बि आहियो पर मथा न फाड़ींदा आहियो हिक ॿिए जा। छाकाणि त अगरि तव्हां वरी ज़ेर ज़मीन थी वियो, जी हा, त वरी मस तव्हां ज़मीन खां मथे उभरिया आहियो। जी हा, लेकिन ख़ान पंहिंजो जेको मज़ाहमत वारो या जेको एग्रेसिव पोस्चरिंग आहे उहो छॾींदो कोन। ठीकु आहे, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।